एक ॿी अहम ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया। हिंगोर वेझो वणनि जे फसल में पीरसन जो लाश हथायो है। गोठ वाटिया वासी पीरसन साबिर अली वाटियो जो लाश मिलो है। लाश के अस्पताल मुंतकिल किया वियो है। अहम ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया। हिंगोर वेझो वणनि जे फसल में पीरसन जो लाश हथायो है। गोठ वाटिया वासी पीरसन साबिर अली वाटियो जो लाश मिलो। लाश के अस्पताल मुंतकिल किया वियो है। सिनेमा के आगाह कयूं पिया। हिंगोर वेझो वणनि जे फसल में पीरसन जो लाश हथायो है। तफ़सील मालूम कंदासीं। हिंगोर मां आवाज़ जो रिपोर्टर सिकंदर तुनियो असां सां लाइन ते मौजूद है। सिकंदर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी तो हिंगोर बसा गोठ वाटिया में 3 ॾींहं अॻु बकरियों चारण दौरान गुम थी वियल 60 साल पीरसन साबिर अली वाटियो जो लाश पीर हाजी कमालुद्दीन कुरैशी बसा वणनि जे फसल वारे बरसाती पानी में हथायो है। वाज़े रहे तो पीरसन के गुम थियण जी वारसनि पारां हिंगोर थाने से रिपोर्ट पिणु दर्ज कराई हुई और एहतजाज भी किया हो। वारसनि पारां उनकी ॻोल्हा कई वही हुई पर लाश हथ न अची सघियो हुयो, जंहिंजो लाश अॼु वणनि जे फसल वारे पानी में मिलो है। जी ठीक है, मेहरबानी सिकंदर अली अपडेट करण लाइ।